अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत न्यूज़ सां गॾु मां अदनान शेख। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सखर जे इलाइक़े पुराणे सखर में। गुज़िरियल ॾींहं ते जेकी बारिश थी हुई, कलाक खां ॾेढ कलाक बारिश हली, उन खां पोइ जेको आहे पुराणे सखर जा जेके इलाइक़ा ज़ेरियाब थी विया आहिनि हिन पाणी में, अचो त उन्हनि इलाइक़े मकीन सां ॻाल्हायूं था त उन्हनि जो चवणु छा आहे। असांजो इहो आहे त कल्ह बारिश कुल अधु कलाक या कलाक पई आहे, उन जे बाद पाणी ॾिसो त केतिरो थियो आहे। सॼे शहर जो निकाल इन हिकिड़े ड्रेनेज ते कयो अथऊं त जंहिं बि पाणी नथी कढी सघे। सॼो वसपुर पुराणो सखर बखर चौंक शालीमार खां वठी मुनारे खां वठी हेसि ताईं पाणी थो अचे पियो। जो ड्रेनिंग वारा वेठा आहिनि त उन्हनि खे मोबिल ॾियनि था, डीज़ल ॾियनि था, त उहे खाई था छॾनि, मोटरियूं हलाइनि ई कोन था पिया। त इंतिज़ामिया उन्हनि खे कोई कुझु नथो चए त बाबा हे एतिरो असां तव्हांखे माल ॾिनोसीं, हर शइ ॾिनीसीं, त हिन महिल ताईं तव्हां हे छो न कयो आहे। 24 कलाक छा आहे, तक़रीबन 24 कलाक ॿिया थियनि त बि पाणी न निकिरंदो। हे जेकी मदद थींदी आहे असां पुराणे सखर वसपुर वाला पंहिंजी मदद पाण कंदा आहियूं। इंतिज़ामिया तव्हां पोयों बि ॾिठो हूंदो, अॻितो बि 3-4 अहिड़ी ॿोॾियूं अची चुकियूं आहिनि। वरी हिकु चकर हे पाणी बीठो आहे, हाणे अहिड़े टाइम पाणी बीठो आहे आज़ादारनि जिन मौत तारीख़ी वॾो मातम 5 तारीख़ जो सॼो सिस्टम धरम भरम थी वियो। अची करे पंहिंजे टाइम जे हिसाब सां हिन हिसाब सां मातम पूरो कंप्लीट थी सघियो। सभु कुझु जल्दी में थी चुको। इंतिज़ामिया नाइली सॼी नाइली आहे इंतिज़ामिया जी। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त ॿार खे ख़बर हुई त मुहर्रम खां अॻु में त वेदर रिपोर्ट जेकी आहे तक़रीर ॿुधाए पई हिन तारीख़ ते बरसाति आहे। उनजे बावजूदि बि अमलो न को काम न को छा, उनजी नाइली नाकरकती। ऐं असां पहिरों बि हिकिड़ी ॻाल्हि वरी कईसीं, मुंहिंजी पहिरों बि हफ़्तो अॻु में बि हिकिड़ी अपलोड लखरायो वीडियो त असांखे पुराणे सखर खे जेको ॿोड़ियो थो वञे उहो शालीमार ड्रेनेज सिस्टम आहे। शालीमार ड्रेनेज सिस्टम हमेशह नाकारा ऐं नाहिल थी रही आहे ऐं उन ते को तवजो न हूंदो आहे। हिन जे हवाले सां इहो ई आहे त जॾहिं बि हिते बारिश थींदी आहे हिते पाणी बीहंदो ई बीहंदो आहे। हे हुकूमत जी PP जी आहे, तॾहिं बि हिते सेटिंग न आहे थी चुकी। हिते अहिड़ो निज़ाम कयो वञे जेको पाणी बीहे ई न 5 मिंट बि। हिते असांखे एॾी तकलीफ़ अचे थी अच वञण में, खाइण पीअण में, इंसान को कमकारनि में। छा असां भला इन लाइ मोटींदा आहियूं त हे कमु न करनि। शहरी मुतालबो था करनि सखर इंतिज़ामिया खां त हे गंदो पाणी कढियो वञे जल्द खां जल्द, त जीअं असां सुख जो साह वठी सघूं। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़ सखर।